नाज़िर सिंध जी सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेंबर नवनि सूबनि वारी बहस खे शोशो करार ॾेई छॾियो आहे। शर्जील मेंबर चयो आहे त नवां सूबा ठाहिण जी आईन इजाज़त नथो ॾे। सिंध में नओं सूबो ठाहिण जी का गुंजाइश नाहे। सिंध असेंबली नए सूबे जो ठहराउ मंज़ूर न कंदे। कराची में मीडिया से ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर शर्जील मेंबर चयो त बोर्ड सबब पंजाब में सूरत-हाल ख़राब आहे। बोर्ड मुतासिरनि जी मुश्किलातुनि जो अहसास आहे। माहौलियाती तब्दीली सबब सूरत-हाल ख़राब थी रही आहे। पंजाब हुकूमत जी हर मुमकिन मदद करण लाइ तैयार आहियूं। शर्जील मेंबर जो चवणु आहे त रेड लाइन BRT जे मेन कॉरिडोर ते फोकस आहे, उनखे जल्द मुकमल कयो वेंदो। कराची में इलेक्ट्रिक टैक्सियूं बि आणे रहिया आहियूं। औरतुनि खे पिंक स्कूटर ऐं ड्राइविंग लाइसेंस मुफ़्त ॾींदासीं। ब्रेकिंग न्यूज़ अवांखे ॾियूं पिया। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेंबर नवनि सूबनि वारी बहस खे शोशो करार ॾेई छॾियो आहे। शर्जील मेंबर चयो आहे त नवां सूबा ठाहिण जी आईन इजाज़त नथो ॾे। सिंध में नओं सूबो ठाहिण जी का गुंजाइश नाहे। सिंध असेंबली नए सूबे जो ठहराउ मंज़ूर न कंदे। कराची में मीडिया से ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर शर्जील मेंबर चयो त बोर्ड सबब पंजाब में सूरत-हाल ख़राब आहे। बोर्ड मुतासिरनि जी मुश्किलातुनि जो अहसास आहे। माहौलियाती तब्दीली सबब सूरत-हाल ख़राब थी रही आहे। पंजाब हुकूमत जी हर मुमकिन मदद करण लाइ तैयार आहियूं। शर्जील मेंबर जो चवणु आहे त रेड लाइन BRT जी मेन कॉरिडोर ते फोकस आहे, उनखे जल्द मुकमल कयो वेंदो। कराची में इलेक्ट्रिक टैक्सियूं बि आणे रहिया आहियूं। औरतुनि खे पिंक स्कूटर ऐं ड्राइविंग लाइसेंस मुफ़्त ॾींदासीं।